नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ सोभوديرو का खबर ॾिनो। ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फॉरम Hrpf पाकिस्तान तालका सोभوديرو जे सदर औरंगज़ेब पीरज़ादो, ज़ाहिद हुसैन कांसरो, ज़हूर हुसैन जामड़ो ऐं ॿियनि यूम सयाह यकजहती कश्मीर मल्हायो। इन मौक़े ते अॻवान तक़रीर कंदे चयो त क़ाबिज़ भारतीय फ़ौज वारियल कश्मीर में इंसानी हक़नि जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे इंसानी हक़ पामाल कया आहिनि, जंहिंजी Hrpf सख़्त मज़म्मत करे थी ऐं हुकूमत पाकिस्तान पारां वारियल कश्मीर के पाकिस्तान के नक्शे में शामिल करण ते ख़राज तहसीन पेश करे थी ऐं अहिड़े फ़ैसिले ते ख़ुशी जो इज़हार करे थी। हिननि अक़वामी मुत्तहिदा खां मुतालबो कयो त अक़वामी मुत्तहिदा जे चार्टर्स मूजिब कश्मीरी मुसलमान भाइरनि खे पंहिंजी राय जी आज़ादी जो हक़ ॾिनो वञे ऐं मोदी सरकार क़ाबिज़ भारतीय फ़ौज जे ज़ुल्म जो नोटिस वरितो वञे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।